बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां यूनिट 28 कंदासीं विल शल टू। इहे मॉडल वर्ब आहिनि। विल ऐं शल हिन सां सेक्शन ए में असां पढ़ंदासीं। हिकिड़ी हीअ तस्वीर आहे, ॿी हीअ तस्वीर आहे। हाणे हिन तस्वीर खे ॾिसो, हिन जेको बॉक्स कयो आहे उहो तमामु हिकिड़ो ॻोरो बॉक्स आहे। इन करे ही स्ट्रगलिंग थो करे पंहिंजे बॉक्स सां। आई कैरी इट फॉर यू लिखियल आहे न। आयल जेको इहो आयल मीन्स आई विल और आई शल, इहो टू हिन जो ॿियो इस्तेमालु आहे। I'll carry it for you? That's very kind of you to help me with the box. ठीकु आहे न, हीअ मॉडल वर्ब आहे ऐं हीअ हिकिड़ो तमामु ज़बरदस्त ऐं अहम यूनिट आहे। हिन में तव्हांखे असां अहिड़े क़िस्म जी माना ॿुधाईंदासीं जेका विल शल में माना मसलन सेखारी वेंदी आहे। जीअं ॾिसो, दुस, दासी, दे, दो, दा, अहिड़े क़िस्म जो जेको तरीक़ो ग्रामर सेखारण में असां वटि हिते जेको ट्रेडिशनल वे आहे, पुराणो तरीक़ो, उहो सेखारे थो वञे। अॼु उन ते ई थोरी बहस बि कंदासीं ऐं उनखे सिखण जी कोशिशि कंदासीं त इहो तरीक़ो माना हिते कारगर आहे या न आहे। जीअं ॾिसो, हीउ हिकिड़ो माण्हू आहे जेको हिकिड़ो ॻोरो बॉक्स, हिकिड़ो दॿो या खोखो खणी बीठो आहे। उन खां पोइ हीअ तस्वीर तव्हां ॾिसो ऐं हिन ते पाण हिकिड़ो सिंधीअ में तव्हां जुमिलो ठाहिण जी कोशिशि कयो त पोइ हिन जी माना तव्हांखे सम्झ में ईंदी। जीअं ॾिसो, जेकॾहिं असां हिन जी लफ़्ज़ी माना कढूं आयल माना आई विल या आई शल, त आई शल कैरी मां खणंदुसि, इट माना इहो, फॉर यू माना तो लाइ, मां इहो खणंदुसि तो लाइ, हीअं ॿई हथ खणी थो वञे, इहो मां तो लाइ खणंदुसि। इहा असांजी लफ़्ज़ी माना आहे। जेकॾहिं हिन किताब जी असां इन तरीक़े सां ट्रांसलेशन कंदासीं त असांखे अंग्रेज़ी बि कोन सम्झ में ईंदी, न ई जेको आहे सो असांखे वरी सिंधी वारो को तरीक़ो सम्झ में ईंदो। छो जो असां वटि तरीक़ोकार हूंदो आहे न, त इहे जेकॾहिं आय शल अचे त हिन में दुस, दासी, दे, दो, दा, अहिड़े क़िस्म जी माना हिन में कढी वेंदी आहे। मां तो लाइ खणंदुसि इहो, इन करे इहा माना इहा ग़लति आहे ऐं हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। हिनखे बि तव्हां सम्झंदो, हिन तस्वीर खे बि। बाय आयल फोन यू टुमारो, ओके। हाणे बाय माना सिंधी में चवंदो ख़ुदा हाफ़िज़ ऐं अला हाफ़िज़। आई शल फोन यू, मां कंदुसि फ़ोन तोखे, टुमारो माना सुभाणे, ओके माना सही आहे, ठीकु आहे, मां तोखे सुभाणे फ़ोन कंदुसि। इन में कुझु अञा माना ठहे थी, सुभाणे फ़ोन कंदीमांइ, ठीकु आहे, अला हाफ़िज़। सो अहिड़े तरीक़े सां अञा कुझु थिए थी, पर हिन जो तरीक़ेकार थोरो अञा मटियल आहे, ठीकु आहे। हाणे इन जी जेका डिटेल आहे उहा सॼी हेठां सां पढ़ंदा त पोइ हिन जी माना तव्हांखे क्लियर थी वेंदी। हे थो चए त यू कैन यूज़ आयल मीन्स आई विल या आई शल बी वैन यू ऑफर समथिंग। जॾहिं का शइ कंहिंजी तव्हां सलाह कंदा आहियो, कंहिंखे ऑफर माना सलाह कंदव न, त हीअ शइ मां थो कयां, मां थो खणायां, ऑफर कंदा आहियो तव्हां, और डिसाइड टू डू समथिंग, या को फ़ैसिलो कंदा आहियो कंहिं शइ जे करण जी, या को कमु करण जो फ़ैसिलो कंदा आहियो एट द टाइम ऑफ स्पीकिंग, माना ॻाल्हाइण जे दौरान, यानी स्पॉन्टेनियसली। स्पॉन्टेनियसली मीन्स यानी एट द टाइम ऑफ स्पीकिंग। 1. Using I'll, I will for decisions at the moment of speaking. When you decide something while you are speaking, not planned before, you use will. Examples: someone is carrying a heavy box. You suddenly decide to help. I'll carry it for you. Saying goodbye. You decide at that moment, I'll phone you tomorrow. Okay? Key idea: this is a spontaneous decision, not pre-planned. एट द टाइम ऑफ स्पीकिंग यू डिसाइड टू डू समथिंग, या यू ऑफर, यानी कंहिंखे पाण खे तव्हां सलाह कंदा आहियो, पेश कंदा आहियो पाण खे, ठीकु आहे न, यानी ऑफर समथिंग माना कंहिं शइ जी सलाह कंदा आहियो। जीअं ॾिसो, माई बैग इज़ वेरी हैवी, हे थो चए माई बैग इज़ वेरी हैवी, खणी बीठो आहे, वॾो थियलो ॻोरो आहे, हिन जो आई विल कैरी इट फॉर यू, मां खणायां थो, मूंखे मां थो खणायां। I'll carry it for you. I'll carry it for you. Muhammad, I'll carry it for you. हाणे सिंधीअ में तव्हां हिन जी माना खे गौर सां ॾिसो, मां थो खणायां, हिते लफ़्ज़ इस्तेमालु कहिड़ो थियो, थो। सिंधी में तव्हां पढ़ाईंदा आहियो न, थो, ता, थी, थियूं अचे त प्रेज़ेंट सिंपल टेंस थींदो, त उन सां विल इस्तेमालु न थींदी। हिन जी माना जेकॾहिं तव्हां गौर सां ॾिसंदव त असां सिंधीअ में जॾहिं एट द टाइम ऑफ स्पीकिंग कुझु का शइ करण लाइ चवंदा आहियूं, उनजा ॿिया बि मिसाल ईंदा, त असां तकड़ में चवंदो मां हे कमु थो कयां, बसि मां हे थो कयां, मां हीअं थो वञा। अचानक ओचिते तव्हां ओचितो को बि फ़ैसिलो कंदा आहियो, उन लाइ विल ऐं शल उहो हुनजो इस्तेमालु आहे। उनजा ॿ हिन में इस्तेमालु ॿुधाया विया आहिनि हिन तस्वीरुनि खे ॾिसी करे, ठीकु आहे न। हाणे हिन जी माना छा थींदी, मूंखे ॾिए त मां थो खणायां, और ते करे मां थो खणां, यानी तुंहिंजे लाइ, यानी तुंहिंजे पारां, या तोखे मां खणायां थो, यानी तव्हां हथु कढो, मां थो खणांसि,
छो जो हू थोरो कमज़ोर बि आहे ऐं हुनजी ॾिसंदो त चिॿो थी वियो आहे, चेल चिॿी थी वियो अथसि, इन करे हीउ सलाह थो करेसि त मां खणायां थो। त ॿियो जुमिलो ॾिसो, आई फोन यू टुमारो, ओके, मां तोखे सुभाणे फ़ोन कंदीमांइ, ठीकु आहे, बाय, आई फोन यू टुमारो, ओके, ठीकु आहे, सुभाणे मां फ़ोन कंदी, हुन छा चयसि, ओके बाय, ठीकु आहे, बाय, अलाह हाफ़िज़, हलूं था। Bye. I'll phone you tomorrow, okay? I'll phone you tomorrow, okay? Okay, bye. Bye. I'll phone you tomorrow, okay? We often say, I think I'll, I don't think I'll. अक्सर करे असां हीअं अंग्रेज़ असां हीअं चवंदा आहियूं, I think I'll या I don't think I'll. I think पॉज़िटिव जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं I don't think I'll नेगेटिव जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। इन जो सवली सिंधी में तरीक़ो तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं डायरेक्ट चऊं त I'll carry it for you, जीअं मथे जुमिलो चयो I'll carry it for you, या I don't think I'll carry it for you, छॾेसि मां नथो खणाए, छॾेसि हथ कढेसि बसि, छॾेसि बसि, ईअं चवंदा आहियूं न असां सिंधी में, छॾेसि बसि, हथ कढेसि, नथो कयां। एट द टाइम ऑफ स्पीकिंग तव्हां को फ़ैसिलो नथो कयां, तो तव्हांजो जेको गौर वेंदो आहे न इन लफ़्ज़नि ते, थो तव्हांजा प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे, इन जे लाइ हीअ किताबु तमामु अहम आहिनि। अंग्रेज़नि जे किताबनि खे सम्झो, इन सिंधी पढ़ाइण वारे तरीक़े खां बाज़ अचो। घणा उस्ताद अञा ताईं ट्रेडिशनल वे सां पढ़ाईंदा पिया, त थो था थी अचे त प्रेज़ेंट सिंपल आहे, विल इस्तेमालु थींदी हुन सां, हिते सभु विल ई थींदी, पर थो था थी सां थींदी, तॾहिं माना असांजी क्लियर ऐं बाक़ाइदे हुनजो फ्लो VIP रहंदो, तमामु ज़बरदस्तु रहंदो। जी ॾिसो, when we decide to do something at the time of speaking, ॻाल्हाइण दौरान को फ़ैसिलो कयो था न, उन जे लाइ बहितरु तरीक़ो इहो आहे त जेकॾहिं उहा शइ करणु चाहियो था त I think I'll, जेकॾहिं उहा नथा करणु चाहियो, बसि नथो कयां, मिसाल हिकिड़ो, उन लाइ I don't think I'll। जीअं हेठि जुमिला आहिनि, I'm tired, मूंखे थकु थी पियो आहे, लफ़्ज़ी माना छा थी, मां आहियां थकायल, थकियल, पर असां सिंधी में ॾाढो थकु थी पियो आहे मूंखे, I think I'll go to bed early tonight। हाणे हिन में जेके आम ॻाल्हि आहे ॾिसो न, अर्ली माना सवेर, लफ़्ज़ी माना कहिड़ा, त पोइ तव्हांखे वरी जेकॾहिं माना मां सोचां थो या सोचींदो आहियां, मां वेंदुसि बिस्तरे ॾांहुं अर्ली, अॼु राति, अर्ली माना सवेर, अॼु राति, मां अॼु राति सवेर बिस्तरे ॾांहुं वेंदुसि, का माना ठही, को मक़सदु आयो, नो नो नो, असुल बि न आयो। हाणे इन जो मक़सदु क्लियर आहे जॾहिं तव्हां डिसाइड कंदा आहियो, फ़ैसिलो कंदा आहियो, एट द टाइम ऑफ स्पीकिंग, माना ओॾी महिल ॻाल्हायो था पिया। हाणे ओॾी महिल ॻाल्हायो था त माना टू नाइट छा आहे, ओॾी महिल राति आहे, हिते इहा माना थोरी कंदासीं अॼु राति, सिंधी में छा चवंदा आहियूं, हिनमहिल। जेकॾहिं अंग्रेज़ी में तव्हांजी टू नाइट लिखियलु हुजे, या दिस मॉर्निंग लिखियलु हुजे, या दिस नून लिखियलु हुजे, या दिस इवनिंग लिखियलु हुजे, त तव्हां माना अहिड़े क़िस्म जे जुमिलनि में तव्हां ओॾी महिल छा चवंदो, हिनमहिल वारो सिंधी में लफ़्ज़ इस्तेमालु कंदो, हिनमहिल। जीअं ॾिसो, I think I'll go to bed early tonight, बसि हिनमहिल मां सवेर वञी सुम्ही थो पवां, यार मूंखे ॾाढो थकु आहे, मिसाल सॼो ॾींहुं मां पढ़ायो आहे, या सॼो ॾींहुं को कमकार करे आयो आहियां, उन करे हीउ जुमिलो ॻाल्हायो त मूंखे ॾाढो थकु थी पियो आहे, बसि यार हाणे मां सवेर वञी सुम्ही थो पवां, हिनमहिल वञी सुम्ही थो पवां, हिनमहिल, ओॾी महिल माना छा आहे, ओॾी महिल राति आहे। I'm tired. I think I'll go to bed early tonight. I'm tired. I think I'll go to bed early tonight. I'm tired. I think I'll go to bed early tonight. अंग्रेज़नि वटि जेकॾहिं राति हूंदी त उन जो ज़िक्र कंदा टू नाइट, जेकॾहिं को सुबुह जो कमु कयो था पिया, या मंझंदि जो कमु कयो था पिया, राति जो था कयो, या शाम जा, उन जे लाइ उन जो टाइम हिते तव्हांखे इस्तेमालु करिणो पवंदो, ठीकु आहे न। सिंधीअ में उन जे लाइ असां हिनमहिल चवंदा आहियूं। सो अंग्रेज़ीअ खे तव्हां कनेक्टिविटी ॾींदो, माना ॻंढींदो, त सिंधीअ में असां हीअं चवंदा आहियूं, अंग्रेज़ीअ में हीअं चवंदा आहिनि, तॾहिं तव्हांजी इंग्लिश लैंग्वेज जेको आहे सो करेक्ट थींदी, बजाए हिन जे जो तव्हां लफ़्ज़नि ते फोकस कंदा आहियो त बाबा टू नाइट माना अॼु राति, दिस मॉर्निंग माना हीअ सुबुह, ईअं न आहे। असां वटि लफ़्ज़ हिकिड़ा हूंदा आहिनि त हुन वटि ॿिया लफ़्ज़ हूंदा आहिनि, असांजा जुमिला हिकिड़ा हूंदा आहिनि त वरी ॿिया जुमिला ॻाल्हाईंदा आहिनि। इन करे इन तरीक़े खां बाज़ अची वञे माण्हू त बहितरु आहे त बाबा थो था थी, थियूं अचे, माना अहिड़े मां दुस दासी दोसी, इहे क़िस्म जा जुमिला अचनि न, ईअं हीअं ट्रांसलेशन थींदी। इहे तव्हांखे रियल पुछो न त इहे गुमराह था कनि, इंग्लिश जे वेझो तव्हांखे त नथा अचणु ॾियनि। असां वटि इंग्लिश ॾुखी इन लाइ इहे आहे जो इन्हनि थोरनि लफ़्ज़नि में फासाए करे हिकिड़ो शॉर्टकट, हिकिड़ो मुख़्तसिर रस्तो ॻोल्हण जी कोशिशि कई वई आहे त अंग्रेज़ी में हीअं वञी हीअं टपी वेही रहियो, ईअं थोरी थींदो। यू हैव टू लिसन टू द नेटिव स्पीकर्स, यू विल हैव टू फॉलो द नेटिव स्पीकर्स ऑफ इंग्लिश। हिते तव्हांखे अंग्रेज़ी जेकॾहिं ॻाल्हाईंदो, ॿुधंदो, सिखंदो, सभु अंग्रेज़ खे फॉलो करिणो आहे तव्हांखे। हाणे ॿियो अचे थो, इट्स अ नाइस डे,
ॾींहुं ज़बरदस्त आहे, वाह जो ॾींहुं आहे, ईअं न इट माना इहो आहे हिकु उम्दो ॾींहुं, इहो आहे हिकु उम्दो ॾींहुं। आई थिंक मां सोचां थो, आयल सिट मां वेहंदुसि आउटसाइड माना ॿाहिरि, मां सोचां थो मां वेहंदुसि ॿाहिरि, माना ई कोन निकिती। इन करे इन जे लाइ बहितरीनु सिंधी तकिड़ो जुमिलो छा थींदो ॿुधायो, छा थींदो? वाह जो ॾींहुं आहे, ज़बरदस्त, बसि ॿाहिरि वञी थो वञा। सिंधी में त चवंदा आहियूं आई थिंक माना बसि मां हिन महिल ॿाहिरि वञी थो, वाह जो ॾींहुं आहे। माना हीअं मिसाल हिकिड़ो हिते सियारो हुजे ऐं ॿाहिरि उस निकिती पई हुजे ऐं उहा उस ॾाढी जेको आहे सो गर्माइश ऐं तपश वारी हुजे सियारे में, ऐं हीउ जुमिलो जेकॾहिं हुते अहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो वञे त ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त लॻंदो आहे। त यार उस निकिती पए, बसि हिन महिल ॿाहिरि वञी थो वञा, वाह जो ॾींहुं आहे, बसि हिन महिल ॿाहिरि वञी थो वञा। एट द टाइम ऑफ स्पीकिंग यू डिसाइड टू डू समथिंग, माना ॻाल्हाइण जे दौरान तव्हां फ़ैसिलो था कयो। It's a nice day. I think I'll sit outside. हाणे ॿियो टियों जुमिलो था पढ़ूं, इट्स रेनिंग माना मींहुं थो वसे, पर लफ़्ज़ी माना कयूंसि इट माना इहो, इज़ रेनिंग माना वसी रहियो आहे, इहो वसी रहियो आहे। आई डोंट थिंक मां नथो सम्झां, आई विल गो आउट माना आई शैल गो आउट, मां ॿाहिरि वेंदुसि, मां नथो सम्झां मां ॿाहिरि वेंदुसि। इहा जेका तव्हांजे लफ़्ज़नि जी माना आहे उहा ईअं थींदी, मां नथो सम्झां मां ॿाहिरि वेंदुसि, माना निकिती, का ॻाल्हि सेंस ई न निकितो, का सम्झ में ॻाल्हि न आई। इन खां पोइ बहितर तरीक़ो इन जी माना छा थींदो, कंटिन्यूस टेंस आहे, इट्स रेनिंग, मींहुं थो वसे, मींहुं वसे थो पियो, मींहुं वसी रहियो आहे, हर उहो रहियो आहे ज़रूरी थिए, असां ॻोरो जुमिलो आहे, असां वटि इहो न ॻाल्हाईंदा आहियूं, बसि मींहुं थो वसे। आई डोंट थिंक मां सिंधी में चयो छॾेसि बसि, आई डोंट थिंक आई विल गो आउट, ॿाहिरि नथो वञा, छॾेसि बसि ॿाहिरि नथो वञा, मींहुं थो वसे, भाउ केरु थो वञे ॿाहिरि? It's raining. I don't think I'll go outside. इहा अथव हिन जी नेचुरल माना। जेकॾहिं तव्हां चैट जीपीटी, हिननि वरी अहिड़ी खुराक ॾेई छॾी आहे हिननि खे, जो चैट जीपीटी जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे AI, उन्हनि में बि इहा लफ़्ज़ी माना उहो जेको आहे सो कढी थो ॿुधाए सिंधी में, उर्दू में बि साॻियो तरीक़ो आहे, यानी बारिश हो रही है, मैं नहीं समझता कि मैं बाहर जाऊंगा, इहा बि ग़लति माना आहे। उर्दू में छा थींदो, बारिश हो रही है, बस छोड़ो मैं बाहर नहीं जाता बारिश में, अभी मैं यहाँ पर ही हूँ बस। त उर्दू में बि अहिड़े क़िस्म जी माना थींदी, पर इन्हनि खे लफ़्ज़ी माना वारो सिस्टम जो हले थो, उन करे चैट जीपीटी थियो, AI मॉडल्स जेके बि आहिनि, उन्हनि में मानाउनि में थोरो फॉल्ट अचे थो पियो इन्हनि तरीक़े सां। जेकॾहिं हिन में रियल मीनिंग आहे, जेका इंसाननि वारे तरीक़े सां उहो जेको उन जा लफ़्ज़नि जा अंदाज़, ॻाल्हाइण जा तरीक़ा आहिनि, उहे उन सां मैच जो न थियनि था, इन करे उनजी माना ई ख़राबु थी वञे। सो वरी ॿिया जुमिला था पढ़ूं, डू नॉट, हाणे हिन जी अहम ॻाल्हि, डू नॉट यूज़ द प्रेज़ेंट सिंपल, इन्हनि सां प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु न कंदो, जीअं ॾिसो आई गो या आई फोन इन द सेंटेंसिस लाइक दीज़, हिन क़िस्म जे जुमिलनि में तव्हांखे प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु न करिणो आहे। डिड यू नो, तव्हांखे ख़बर आहे त इहो लफ़्ज़ हिन छो हिते ईअं ॻाल्हाया, हीउ जेको आहे हिते प्रेज़ेंट सिंपल टेंस न थींदो, तव्हांखे ख़बर आहे? रेमंड मर्फी इहो लिखियलु किताबु आहे, असांजे इलाइक़े वारा माण्हू यानी टीचर्स या स्टूडेंट्स जेके इंग्लिश इन तरीक़े सां सिखंदा आहिनि, थो था थी अचे, करता है करती हूँ करता है, अहिड़े क़िस्म जो सेखारींदा आहिनि जेके, उहे हिन वटि विया हुआ। हाणे उन्हनि छा कयो, उन्हनि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा जुमिला उनखे ॾिना विया एट द टाइम ऑफ स्पीकिंग, जेकॾहिं मिसाल हिकिड़ो जो हिकिड़े चयो त भाउ मैं ॿाहिरि जाकर बैठता हूँ, बसि अभी बैठता हूँ, त हाणे उन में छा थींदो, सिंपल टेंस इस्तेमालु पियो थिए उर्दूअ में, वञा ॿाहिरि वञी वेहा थो, अरे हिते बि सिंधीअ में इहो थो था थी वारो लफ़्ज़ हुयो, उहो बि सिंपल पियो थिए। इन करे हुननि जेका ट्रांसलेशन लिखी या हुननि जेके जुमिला लिखिया उहे प्रेज़ेंट सिंपल टेंस जा लिखिया, उन करे हिन लिखियो बाबा प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु न थींदो, असां आयल सां ॻाल्हाईंदासीं, आई थिंक आयल, आई डोंट थिंक आयल सां इस्तेमालु थींदो, प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु न थींदो हिते। बज़िद थी विया उहे, पोइ उते विया त उन्हनि खे त अंग्रेज़ उन्हनि खे त सम्झायो उहो ॻाल्हि, हितो वारनि खे केरु सम्झाए, जेके सफ़ा हिकिड़ा माना हॉटी मगरूर क़िस्म जा, सम्झो न, अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके सफ़ा असली माना पटड़ी तां लथल आहिनि पुराणे दौर जी सां, ट्रेडिशनल वे में पिया था पुराणे तरीक़े सां हलनि, ऐं उनखे अपडेट थियण जी का हिकिड़े ज़हन में तसवर बि नथो अचे त असां अपडेट थियूं, हिकिड़ी जिद्दत सां, हिकिड़ी नई टेक्नोलॉजी अची वई आहे, सभु कुझु अची वियो आहे, अंग्रेज़नि जा किताब आहिनि, ख़ुदि अंग्रेज़ था ॻाल्हाइनि, उन्हनि खे ॿुधूं सम्झूं न, बसि पंहिंजे पई थी हुनजी हले, पुराणे यखी पई थी लॻे, थू था थी रहियो रही चुको चुका बुका, इहे अञा घणियूं ॻाल्हियूं आहिनि, मां हिननि खे सभु इन खे डिस्क्लोज़ कंदुसि, इनशाला सभिनी खे तव्हांखे सम्झाईंदुसि। सो चए थो त प्रेज़ेंट सिंपल टेंस हिननि सां इस्तेमालु न करिणो आहे, अहिड़े क़िस्म जे जुमिलनि सां, जीअं मिसाल आई गो आई फोन इन सेंटेंसिस लाइक दीज़, हिन क़िस्म जे जुमिलनि में, जीअं ॾिसो आई विल फोन यू टुमारो,
ओके मां सुभाणे तोॾे फ़ोन कंदुसि ठीकु आहे नॉट माना ईअं न थींदो आई फ़ोन यू हाणे आई थिंक आई विल गो टू बेड अर्ली बसि सवेर वञी सुम्ही थो पवां हाणे सुम्ही थो पवां जल्दी में सो जाता हूं तव्हां सो जाता हूं त प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे गो टू बेड न थींदो इहो माना सिंधी में त वरी अञा बि मां सोचां थो मां वेंदुसि बिस्तरे ॾांहुं सवेर इहे त लफ़्ज़ी माना थी वई आहे त दुसई वारी माना थी वई आहे जेका कंदा आहियो सेक्शन बी आहे डू नॉट यूज़ आयल फॉर समथिंग यू डिसाइडेड बिफोर माना जेकॾहिं का कंहिं शइ जो तव्हां फ़ैसिलो कयो आहे अॻ में पहिरियां उन जे लाइ तव्हांखे जेकॾहिं आयल इस्तेमालु करिणो आहे त उहो न कयो छो जो अॻ में तव्हां डिसाइड करे आया अरेंजमेंट आहे डिसाइड आहे ठीकु आहे न उहो यूनिट 25 to 26 तव्हां पोइ हिते इहे यूनिट्स पढ़ी आया हो उन में जेकॾहिं तव्हांजो इरादो आहे या जेकॾहिं तव्हांजो तय थियल प्रोग्राम आहे उन जे लाइ तय थियल जे लाइ अरेंजमेंट जे लाइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो आहे ऐं इरादनि जे लाइ जेको आहे सो आई एम गोइंग टू डू समथिंग यानी गोइंग टू इस्तेमालु थींदो आहे उते उहे पोइ हिते असां पढ़ी आया आहियूं उहे तव्हां उनखे रेफर कंदो जीअं ॾिसो आई एम वर्किंग टुमारो सुभाणे मां कम ते वेंदुसि या सुभाणे मां कमु कंदुसि I'm working tomorrow. I'm working tomorrow. दिस इज़ द अरेंजमेंट इहो जेको आहे न इहो हुनजो छा आहे इहो इंतिज़ामु थियल आहे बंदोबस्तु करे छॾियो आहे को तरीक़ेकार हुन सेट करे छॾियो आहे यानी डिसीशन बि करे छॾियो आहे हुन ईअं न थींदो त आयल वर्क सुभाणे मां कमु कंदुसि इहो अचे लफ़्ज़ अचे थो न कंदुसि दुसि ईंदो त पोइ माना तव्हां चवंदो त विल इहो ई त मसइलो आहे जेको तव्हांजे दिमाग़नि में अटकियो बीठो आहे त सिंधीअ में जेके लफ़्ज़ ईंदा मां सुभाणे कमु कंदुसि दुसि त इहो पवंदो बाबा विल ऐं कयां थो त इहो वरी थियो सिंपल वरी करे रहियो आहियां त इहो थींदो कंटिन्यूअस टेंस ईअं न आहे इन करे उन्हनि जे इंग्लिश जे इस्तेमालनि खे सिखो तव्हां त अंग्रेज़ जेको जॾहिं डिसाइड थियो आहे तव्हां का शइ कंहिं शइ जो फ़ैसिलो कयो आहे त उन जे लाइ तव्हांखे कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु करिणो पवंदो अरेंजमेंट थियल आहे तॾहिं बि जीअं ॾिसो आई डोंट वॉन्ट माई कार एनीमोर माना मूंखे हाणे कार जी वधीक ज़रूरत ई न आहे मूंखे कार हाणे नथी खपे बसि आई एम गोइंग टू सेल इट हाणे मां हाणे इरादा अथसि मां बसि खपायांसि थो I don't want my car anymore. I'm going to sell it. हाणे छा आहे मां हुनखे खपायां थो प्रेज़ेंट थो बसि इनखे मां खपाईंदुसि फ्यूचर इन लाइ इहे ॿई इस्तेमालु न थींदा इहो इरादो आहे इन जे लाइ आई एम गोइंग टू सेल थींदो आयल सेल न थींदो लिखे थो नॉट माना न आयल सेल माना मां खपाईंदुसि इन करे इहा माना इंग्लिश में इहो विल वारो इस्तेमालु हिते बि न थींदो इन करे अंग्रेज़ी खे अंग्रेज़ी जे वारे तरीक़े सां सिखो सिंधी वारे तरीक़े सां न सिखो उर्दू वारे तरीक़े सां न सिखो जेको पाकिस्तान ऐं इंडिया में इहे लफ़्ज़नि जा चकर हलाईंदा आहिनि न थो था थी अचे त सिंपल आहे ऐं दुस दासी दे दो दी अचे त विल लॻंदी फ्यूचर जे लाइ ऐं करता हूं करती है करता है ता ती है तो है ये सिंपल होगा या करूँगा करूँगी करेंगे इहो ये फ्यूचर होगा अहिड़े तरीक़नि वारनि खां तव्हां इनखे फॉलो न कयो इनखे न ई ॿुधो न हिन वटि सिखो इहे तव्हांखे पंहिंजी उर्दू ऐं पंहिंजी सिंधी तव्हांजे दिमाग़ में विझण जी कोशिशि करे रहिया आहिनि इंग्लिश खे उहे न सम्झाए रहिया आहिनि इंग्लिश खे अंग्रेज़ी किताब इंग्लिश मटीरियल यूट्यूब ते तव्हांखे अंग्रेज़ कुझु मिलंदा तव्हां उनखे लिसनिंग कयो उनखे ॿुधो बार बार उनखे सम्झो उनजी प्रोनाउंसिएशन ॿुधो ॿियो त तव्हांजे उच्चारण जे अंदरि ते एॾो फॉल्ट इन्हनि विझी छॾियो आहे ॼण त तव्हां अंग्रेज़ी नथा ॻाल्हायो बल्कि सिंधी था ॻाल्हायो या उर्दू था ॻाल्हायो तव्हांजा उनजा उच्चार ई मटाए छॾिया आहिनि उनजा सॼो तरीक़ेकार ई चेंज करे छॾियो आहे इंग्लिश जो इन करे बी केयरफुल विद एवरीथिंग असां अञा फनेटिक्स ते बि यूनिट्स रिकॉर्ड कंदासीं उनजी बि सम्झाणी तव्हांखे ॾींदासीं त जीअं तव्हां रियलिटी ते अचो हक़ीक़तुनि ते अचो ऐं हक़ीक़ी जुमिला सिखो हक़ीक़ी इंग्लिश सिखो What are you doing at the weekend? Not much really. I might go out for lunch with some friends. What about you? हाणे सी में चवंदा शल आहे ऐं शल वी यानी इहो सवाल ई निशानी अचे थी पई त इन जो छा मक़सदु आहे अचूं था हिते इन ते पढ़ण जे लाइ हाणे चओ दैट्स द डोर बेल शल आई गो हाणे हीअ थी चए इहा आहे दर जी घंटी इहा आहे दर जी घंटी शल आहे गो छा वेंदसि मां लफ़्ज़ी माना कढी अहिड़े तरह जा माना कढो त पोइ ॾिसूं त सम्झ में ईंदी ॻाल्हि हे थी चए त ॿाहिरि दर ते घंटी पई थी वॼे इहा दर ते लॻल घंटी जो आवाज़ु आहे मां वञा ॿाहिरि ॾिसी अचां केरु आहे वञा हाणे हुन माना छा कयसि हिन खां इजाज़त थी वठे या इहो सही कमु आहे हुन नो इट्स ओके न वञ बसि आई विल गो मां वञा थो पाण एट द टाइम ऑफ स्पीकिंग हिन छा चयो आई विल गो बसि मां वञा थो होॾां शल आहे इस्तेमालु थियो हेॾां सवाली में हेॾां वरी पॉज़िटिव में
इहा जेका घंटी पई थी वॼे दर जी भला वञा मां होॾे ॾिसां त केरु आहे हुन चयो न सही आहे ठीकु आहे बिल्कुलु मां पाण वञा थो बसि ठीकु आहे मां वञा थो पाण त हिते वञा थो आयल गो मां वेंदुसि ईअं असां न ॻाल्हाईंदा आहियूं न मैं जाऊंगा मैं जाता हूँ माना सिंपल टेंस आहे मैं जाऊंगा इहो ठहे नथो सो उन करे इहे हुया घंटी इहे दर ते घंटी पई थी वॼे हिन ॿुधी त हिन चयो मां छा वञा केरु आहे ॾिसी छा हिन चयो न बसि ठीकु आहे तूं न वञ मां वञा थो बसि That's the doorbell. Shall I go? No, it's okay. I'll go. That's the doorbell. Shall I go? No, it's okay. I'll go. That's the doorbell. Shall I go? No, it's okay. I'll go. मां वञा थो इन लाइ विल इस्तेमालु थी आहे I'll go माना I shall go या I will go ठीकु आहे shall I या shall we is equal to माना सवाल जी निशानी आहे इहा छा आहे माना हे जेका चएसि थी shall I चएसि थी do you think this is a good thing to do देख वरी इहो जेको कमु मां कयां इहो सही आहे न सुठो आहे न या do you think this is a good idea माना देख वरी इहो जेको ख़्यालु मां पेश कयो आहे जेका ॻाल्हि पेश कई आहे इहा सही आहे इहा सुठी आहे त अहिड़ी तरह सां माना इन जे अंदरि इहा माना इन में त लिकियलु आहे इट्स वेरी वॉर्म इन दिस रूम हिन कमरे में तमामु तपश वधी वई आहे सियारे जी ॻाल्हि आहे सियारे में छा थींदो आहे कमिरो तपी वेंदो आहे दरवाज़ा बंदि हूंदा आहिनि त पोइ सवाइ जो कमिरो तपी वेंदो आहे हीटिंग सिस्टम जे करे पोइ उहा थोरी सवाई थी वेंदी आहे तपश वॉर्मथ जेका आहे पोइ उन छा चयो त इट्स वेरी वॉर्म इन दिस रूम शैल आई ओपन द विंडो ॾाढी तपश वधी वई आहे हिन में कमरे में भला दरी खोलियां It's very warm in the room. Shall I open the window? Yes, please. I'm going to a party tonight. अॼु मां राति जो पार्टी ते वेंदुमि हिते going to माना कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थियो आहे यानी इहा श्योर आहे तमामु पक आहे पोइ हिते असां पढ़ी आया आहियूं यानी डिसाइड करे छॾियो आहे तव्हां या अरेंजमेंट बि करे छॾियो आहे तव्हां वॉट शैल आई वेयर छा पाए वञा ठीकु आहे न कहिड़ी ड्रेस पाए वञा छा पाईंदसि न थींदो वॉट शैल आई वेयर छा पाईंदसि अहिड़ी तरह सां नथो ठहे I'm going to a party tonight. What shall I wear? Something stunning, like always. इट्स अ नाइस डे माना ॾींहुं तमामु सुठो आहे शैल वी गो फॉर अ वॉक हलूं काॾे वॉक ते निकिरी पंधु हलूं काॾे घुमणु पंधु काॾे निकिरी हलूं पंधु ते हलूं भला हाणे शैल वी गो फॉर अ छा हलंदासीं असां वॉक लाइ हिकु वॉक लाइ हीअ लफ़्ज़ी माना न कढंदासीं असां जेका कढंदा आहियूं It's a nice day. Shall we go for a walk? Yeah, that sounds like a great idea. Let's go. Where shall we go for our holidays this year? हिन साल पंहिंजो असांजी जेके मोकलियूं मिलंदियूं उन्हनि ते असां काॾे हलूं भला काॾे हलूं माना कहिड़ी सलाह काॾे सुठी जेकॾहिं तुंहिंजे दिमाग़ में आहे Where shall we go for our holidays this year? Let's try something different this year. Maybe the mountains? Let's go out this evening. अचु त अॼु राति जो काॾे ॿाहिरि था हलूं हिते इवनिंग माना राति न ज़िक्र आहे छो जो राति जो ॿाहिरि अक्सर करे जीअं ई सिज लहंदो आहे त तक़रीबन अंग्रेज़ ॿाहिरि घुमणु फिरणु वेंदा आहिनि कंहिं होटल ते के किथे यानी कॉन्सर्ट वग़ैरह ते इहे तक़रीबन इन जो घुमणु थींदो आहे सिजल थिए खां पोइ इन करे इवनिंग इस्तेमालु कंदा आहिनि दिस इवनिंग ठीकु आहे न ओके हिन चयुसि हुन छा चयुसि लेट्स गो आउट दिस इवनिंग अचो त हलूं था अॼु राति ॿाहिरि उन चयुसि ओके वॉट टाइम शैल वी मीट भला केॾी महिल मिलूं कहिड़े टाइम ते मिलूं Let's go out this evening. Okay, what time shall we meet? महिरबानी तव्हांजी जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजा वीडियोस तव्हांखे पसंदि अचनि था पिया महिरबानी करे लाइक ऐं शेयर कजो ऐं चैनल खे जेकॾहिं सब्सक्राइब तव्हां न करायो आहे त महिरबानी करे चैनल खे बि सब्सक्राइब कजो महिरबानी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू